इंसान जे जिस्म जो हर उज़्व वॾे कम जो हूंदो आहे, जंहिं बाबति असां केतिरा ई भेरा ज़िक्र बि करे चुका आहियूं। अहिड़े ई हवाले सां गुर्दनि जो बि इंसान जे जिस्म लाइ इंतिहाई अहम किरदारु हुजे थो। जेकॾहिं उहे ख़राब थी पवनि या सही नमूने कम न कनि त माण्हूअ जी ज़िंदगीअ लाइ ख़तरा पैदा थी सघनि था। असां केतिरा ई भेरा सिहत जे मसइलनि बाबति ॼाण ॾियण सां गॾु उन्हनि जे हल लाइ पिणु देसी तरीक़ा ॿुधाईंदा रहिया आहियूं, जेके यकीनन अव्हां जे लाइ फ़ाइदेमंद साबित थियनि था। इन सां गॾु असां इहा बि ताईद कंदा रहंदा आहियूं त पंहिंजे उज़वनि जो ख़्यालु कयो, छो त इहे मार्केट में नाहिनि मिलंदा। जेकॾहिं को बि उज़्व रुॻो तव्हां जे एहतियात सां ई बहितर ऐं सिहतमंद रहे थो त तव्हां खे इलाज खां बचणु घुर्जे। गुर्दनि जी बीमारी जे करे हर साल लॻभॻि 50,000 खां मथे माण्हू पंहिंजूं ज़िंदगियूं विञाए वेहनि था। इहो ई सबबु आहे त माहिर हर माण्हूअ खे घणे खां घणो पाणी पीअण जो मशवरो ॾींदा रहंदा आहिनि ऐं गुर्दनि खे नुक़सान पहुचाईंदड़ शयुनि जे इस्तेमाल खां रोकींदा रहनि था। गुर्दनि जी बीमारियुनि खां बचण लाइ ज़रूरी आहे त माण्हू पाणीअ जो घणो इस्तेमाल करे, सिगरेट वापराइण खां पासो करे ऐं थोल खां बचे। हिते असां गुर्दनि जी ख़राबीअ बाबति कुझु अहिड़ियुनि अलामतुनि जो ज़िक्र कंदासीं जेके गुर्दनि जा माहिर डॉक्टर ॿुधाइनि था। मतिलब त उन्हनि ॻाल्हियुनि खे नोट करे गुर्दनि जी ख़राबीअ बाबति ॼाणे सघिजे थो। उहे कहिड़ियूं अलामतूं आहिनि जेके ज़ाहिर थियनि त गुर्दनि जी बीमारियुनि जा ख़तरा थी सघनि था ऐं उन्हनि लाइ ज़रूरी तौर ते डॉक्टर सां राब्तो करणु घुर्जे। निंड न अचणु, पुठनि ऐं कुल्हनि में आकड़, सख़्ती, मथे जो सूरु, थकावट, जिस्मानी कमज़ोरी, दिलि जे धड़के में गैर मामूली वाध, चमड़ीअ जी खुश्की या खारस जहिड़ो थियणु, दिलि ख़राब थियणु या उल्टी अचणु, साह में बदबू, ज़ाइको मटिजणु, साह ॿुसाटिजणु या साह खणण में तकलीफ़ थियणु, खुड़ियुनि, पेरनि ऐं हथनि जो सुॼणु, चेल ऐं पेरनि में सूरु, पेशाब जे रंग जो मटिजणु, घणो या घटि पेशाब जो अचणु, अखियूं सुॼणु, अहिड़ियूं अलामतूं आहिनि जेके गुर्दनि जी ख़राबीअ बाबति ॿुधाइनि थियूं। जेकॾहिं अव्हां खे बि इन्हनि अलामतुनि मां का हिकु बि आहे त तव्हां खे पंहिंजी सिहत बाबति ज़रूरु सोचणु घुर्जे। इन्हनि अलामतुनि सां गॾु अॼु असां हिते हिकु अहिड़ो बहितरीनु ऐं सवलो घरेलू नुस्ख़ो आंदो आहे जेको तव्हां जे गुर्दनि जी सफ़ाई ऐं सिहत लाइ जादुई असरनि वारो साबित थींदो। इहो नुस्ख़ो न रुॻो गुर्दनि जे मसइलनि जो शिकार पर सिहतमंद माण्हू बि इस्तेमाल करे सघनि था। गुर्दनि जी सिहत लाइ फ़ाइदेमंद नुस्ख़ो ठाहिण लाइ तव्हां खे घर में ई मौजूदु 3 शयूं 5 ग्राम लौंग, 10 ग्राम जावित्री, 15 ग्राम दालचीनी खणणी पवंदी। उन्हनि टिनी शयुनि जो पाउडर ठाहे कंहिं साफ़ बर्नीअ में विझी महफ़ूज़ करे छॾियो। तव्हां जो नुस्ख़ो तयारु थी वियो। रोज़ सुबुह जो निंड मां उथण सां नेराने इन पाउडर जी चपटी पाणीअ सां गॾु पीजे त गुर्दनि जे मसइलनि मां जिंद छॾाए सघिजे थी।